اللہ جی نعمتوں جو انعام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم، الحمد للہ رب العالمین، وصلی اللہ علی محمد وآلہ الطیبین الطاہرین، اما بعد فقد قال سبحانہ وتعالی فی القرآن المجید والفرقان الحمید وقال الحق۔ بسم اللہ الرحمن الرحیم، وَكُلُوا مِمَّا رَزَقَكُمُ اللَّهُ حَلَالًا طَيِّبًا وَاشْكُرُوا نِعْمَةَ اللَّهِ إِن كُنتُمْ إِيَّاهُ تَعْبُدُونَ۔ ناظرین اکرام السلام علیکم ورحمۃ اللہ۔ ناظرین، اساں ہن ماہ مبارک رمضان جے ہن پروگرام میں ایک دفعہ بیہر تاں جے خدمت میں حاضر تھیا آहियूं۔ ہی ماہ مبارک جیکو ماہ سیام ہے، ماہ رحمت، ماہ مغفرت ऐं ماہ نجات ہے، जंहिं माह खे ख़ुदावंद आलम पंहिंजे रहमत जो महीनो बणायो आहे, पंहिंजी मग़फ़िरत जो ऐं पंहिंजे निजात जो। त जीअं हिन महीने में मुंहिंजा बंदा मुंहिंजी रहमत हासिल करे, मुंहिंजे रहमत जे साए में अची करे, मुंहिंजे बारगाह में अची करे पंहिंजा गुनाह बख़्शराए ऐं पंहिंजूं दुआऊं ऐं जहनुम जे अज़ाब खां निजात हासिल करे पोइ हिन माह मां निकिरनि। त नाज़रीन इकराम, ही माह ख़ुदावंद आलम जे तरफ़ां हिकु असां बंदनि ते, असां जेके मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, असां सभिनी ते ख़ुदा जी तरफ़ां हिकु नेमत आहे। छो जो ख़ुदावंद आलम ही जेके नेमतूं असांखे अता कयूं आहिनि, त इन्हनि नेमतुनि खे असां जॾहिं हासिल कयूं था त असां ते इहो इन्हनि जो शुक्र अदा करणु असां ते फ़रीज़ो बणिजी थो वञे। जॾहिं असां इन नेमतनि जो शुक्र अदा कंदासीं त ख़ुदावंद आलम उन्हनि नेमतनि खे अञा वधाईंदो आहे। जंहिं तरीक़े सां अॼु जो मौज़ू असांजो आहे नेमतूं ऐं इंसान जी ज़िमेदारी। त नाज़रीन, असां अॼु नेमतनि जे बारे में ऐं असां पंहिंजी ज़िमेदारी जे बारे में ॻाल्हाईंदासीं त ख़ुदावंद आलम जेको इंसाननि ते बेइंतिहा नेमतूं वसाए थो ऐं एतिरियूं नेमतूं जिन्हनि जे ॻणप बे इंसान नथो करे सघे। ॾिसंदा हलूं त इंसान जे हिन पूरी जिस्म में ख़ुदावंद आलम जूं एतिरियूं नेमतूं आहिनि जो इंसान उन्हनि खे बि ॻणी नथो सघे। जंहिं तरीक़े सां ख़ुदावंद आलम जी रहमत ऐं मुहबत ऐं इनायत जे बिना ते इंसान अहिड़नि नेमतनि सां सरफराज़ थिए थो जो उहो इंसान ख़ुदावंद आलम जो लुत्फ़ हासिल करे, ख़ुदावंद आलम जो करम हासिल करे ॿी मख़लूक़ात खां ही इंसान अशरफुल मख़लूक़ात थिए थो। छो जो ख़ुदावंद आलम हिन इंसान खे अक़ल जहिड़ी हिकिड़ी नेमत ॾिनी आहे। ही इंसान हुन अक़ल जे ज़रिए सां बुरे ऐं सुठे में तमीज़ करे थो ऐं फ़र्क़ु पैदा थो करे। अहिड़े तरीक़े सां इंसान फ़रिश्तनि वांगुरु ख़ुदावंद आलम जो जे क़रीब थिए थो हिन अक़ल जे ज़रिए सां। जंहिं तरीक़े सां हदीस आहे त उन में अमीर काइनात अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त ख़ुदावंद आलम इंसान खे अक़ल ॾिनो आहे ऐं इंसान खे ख़्वाहिश बि ॾिनई ऐं जानवर खे ख़्वाहिश ॾिनई ऐं जेको फ़रिश्तो आहे उनखे सिर्फ़ु अक़ल ॾिनई। ॾिसूं था त ख़ुदावंद आलम फ़रिश्ते खे अक़ल ॾिनई त उन अक़ल खे इस्तेमालु करे फ़रिश्तो सिर्फ़ु ख़ुदा जी इबादत करे थो, यानी को गुनाह अंजाम नथो ॾिए। वरी ॾिसूं था जेको ख़ुदावंद आलम जानवरनि खे ख़्वाहिश ॾिनी आहे त उन ख़्वाहिश ते अमल करे उहे जानवर सिर्फ़ु पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ ई खाइनि था ऐं पीअनि था ऐं आराम कनि था। पर इंसान खे ख़ुदावंद आलम अक़ल बि ॾिए थो ऐं ख़्वाहिश बि ॾिए थो। पर इंसान अगरि पंहिंजे अक़ल मुताबिक़ अमल करे, पंहिंजे ख़्वाहिश खे कंट्रोल में रखी करे पंहिंजा अमल अंजाम ॾिए थो त हिते मौला फ़रमाइनि था त उहो इंसान फ़रिश्तनि खां बि बुलंद बणिजी थो वञे। पर ही इंसान अगरि इन पंहिंजे अक़ल खे ख़्वाहिशात जे हेठां करे थो ऐं पंहिंजे ख़्वाहिशात खे पंहिंजे अॻियां ऐं साम्हूं रखी करे अमल अंजाम थो ॾिए त उहो इंसान जानवरनि खां बि बदतर थी थो वञे। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम जेके इंसाननि खे पंहिंजूं बेइंतिहा नेमतूं अता कयूं आहिनि, जहिड़ो ख़ुदावंद आलम इंसान खे अखियूं ऐं कन ऐं हथ ऐं पेर, इहे जेके अहम जेके उज़्व आहिनि इंसाननि जा, इन सां गॾोगॾु इंसान जे जिस्म जे अंदरि जेके आहिनि ख़ुदा जूं इलाही नेमतूं आहिनि जिन जो अगरि इंसान शुक्र अदा करे त शुक्र अदा नथो करे सघे। ख़ुदावंद आलम सूरह नहल जी आयत नंबर
114 में इहो इरशाद थो फरमाए त वकुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाहु हलालन तय्यबन वशकुरू नेमत अल्लाहि इन कुंतुम इय्याहु तअबुदून। परवरदिगार आलम छा थो इरशाद फरमाए सूरह नहल में? खुदावंद आलम इहो थो फरमाए त लिहाज़ा हाणे तव्हां अल्लाह जे ॾिनल रिज़्क़ हलाल ऐं पाकीज़ा खे खायो। परवरदिगार आलम इरशाद फरमाए थो तव्हां जेके मुंहिंजा बंदा आहियो उहे कहिड़े रिज़्क़ खे खायो? जेको हलाल रिज़्क़ तय्यब रिज़्क़ आहे, पाक आहे, उन खे खायो ऐं उन जी इबादत करण वारा थियो। कंहिंजी इबादत यानी खुदावंद आलम जी इबादत कयो। उन खां अलावा उन खुदावंद आलम अञा छा थो फरमाए त यानी रिज़्क़ हलाल खे खायो, रिज़्क़ पाक खे खायो। उन खां अलावा मूं हिकु ख़ुदा जी इबादत कयो ऐं उन जे नेमतनि जो शुक्रियो बि अदा कयो। जो खुदावंद आलम असां ते नेमतूं नाज़िल थो करे त ख़ुदा चए थो उन्हनि जो शुक्र अदा कयो। अगरि तव्हां इबादत गुज़ार आहियो त खुदावंद आलम शुक्र अदा करण वारे खे पंहिंजे इबादत गुज़ार वारनि बंदनि में शामिल थो फरमाए। त ख़ुदा इहो ई फरमाए थो त जेको बंदो मुंहिंजो हलाल रिज़्क़ खाए थो, मुंहिंजी इबादत करे थो ऐं मुंहिंजे नेमतनि ते शुक्र अदा करे थो त यानी उहो मुंहिंजो इबादत गुज़ार बंदो आहे। अगरि नेमतनि जो शुक्र अदा नथो करे त मुंहिंजो उहो नाशुक्र बंदो ऐं इबादत गुज़ार न आहे। जहिड़े तरीक़े सां हिन आयत में खुदावंद आलम इबादत गुज़ार उन खे चवे थो जेको ख़ुदा जे नेमतनि ते शुक्र थो अदा करे। ॾिसंदा हलूं त जेको खुदावंद आलम जे नेमतनि ते शुक्र अदा करे थो त खुदावंद आलम इन जे ज़रिए सां उन इंसान जे नेमतनि खे वधाए थो। अहिड़े तरीक़े सां खुदावंद आलम जे हिन आयत मां असांखे इहो ई दर्स थो मिले त असां ख़ुदा जा जेके बि नेमतूं आहिनि उन्हनि जो शुक्र अदा कयूं। इन जे ज़रिए सां असां खुदावंद आलम जे बारगाह में असां सुरखरू बि थींदासीं ऐं उन जे इबादत गुज़ार बंदनि में बि शामिलु थींदासीं। सभिनी खां पहिरियां असां जंहिं नुक़्ते ॾांहुं तवजह ॾींदा हलूं त क़ुर मजीद असांखे कुझु मतालिब ॾांहुं तवजह ॾियाराए थो त यानी कहिड़नि मक़ामनि ते तव्हांखे खुदावंद आलम जो शुक्र अदा करिणो आहे ऐं अगरि शुक्र अदा कयो था त तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में केतिरे क़दुरु वुसअत ऐं उन में बरकत पवे थी। नेमतूं असांजे लाइ मोकिलियूं आहिनि, जेके नेमतूं असांखे ॾिनियूं अथसि उन्हनि ते असांजो शुक्र करणु लाज़िम आहे। अगरि असां उन्हनि नेमतनि ते खुदावंद आलम जो शुक्र अदा कंदासीं त खुदावंद आलम असांजे उन्हनि नेमतनि में वाधारो विझंदो, असांजे नेमतनि खे वधाए छॾींदो। पहिरियां तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदी हलां त जेके खुदावंद आलम हिन पूरी जहान में असांजे लाइ नेमतूं रखियूं आहिनि। के तरीक़े सां ॾिसंदा हलूं त हीअ ज़मीन ऐं आसमान जे दरमियान में जेके बि मख़लूक़ात आहिनि, जेके बि जानवर आहिनि, जेके हलाल जानवर आहिनि, उहे सभई इंसान ते पंहिंजी क़ुर्बानी ॾियनि था। अहिड़े तरीक़े सां हीअ जेके सिज ऐं चंड पंहिंजे जॻह ते बीठल आहिनि, जेके आसमान ते सयारा गर्दिश था कनि, इहे सभई खुदावंद आलम इंसान जे फ़ाइदे लाइ बणाया आहिनि, इंसान जे फ़ाइदे लाइ ख़लक़ कया आहिनि। जेके जबल, जंगल, सहरा, बयाबान, दरिया, दरख़्त जेके बि आहिनि, सावक, बाग़, हैवानात, नहर, चश्मा, इहे सभई पंहिंजे पंहिंजे कमनि में मशगूल आहिनि। इहे सभई खुदावंद आलम जी मख़लूक़ इंसान जे नज़रनि खे यानी त सुरूर पहुचाइण लाइ खुदावंद आलम इहे नज़ारा हिन दुनिया में ख़लक़ कया आहिनि। यानी इहे बि खुदावंद आलम जे नेमतनि मां हिकु क़िस्म जी नेमत आहे। त नाज़रीन, हिन नेमतनि खे ॾिसंदा हलूं त ख़ुदा एतिरियूं नेमतूं इंसान खे ॾिए थो त इंसान खे छा थो फरमाए त ऐं मुंहिंजा बंदो ऐं मुंहिंजा जेके इबादत करण वारा आहियो, तव्हांजे लाइ मां हीअ समूरी काइनात ख़लक़ कई आहे। हिन दुनिया में जेके बि शयूं आहिनि उहे तव्हांजे लाइ ख़लक़ कयूं आहिनि ऐं खुदावंद आलम उन जे बदिले में छा थो घुरे त ऐं तव्हांखे मां पंहिंजे लाइ बणायो आहे। त हिन परवरदिगार आलम इहो थो फरमाइणु चाहे त ऐं इंसानो, सभु सॼी मख़लूक़ात तव्हांजी ख़िदमत में तव्हांजे लाइ बणाई आहे ऐं तव्हांखे पंहिंजे लाइ बसि तव्हां पाण खे अहिड़ो ठाहियो जो तव्हां मूंखे पसंदि अची वञो। त नाज़रीन, इंसान खुदावंद आलम जे नेमतनि खे इस्तेमालु करे थो, उन नेमतनि खे खाए थो, पीए थो, पाए थो, ॾिसे थो। त इहे जेके नेमतूं खुदावंद आलम जूं आहिनि, इन्हनि ते इंसान खे खपे त शुक्र बि बजाणे। जंहिं तरीक़े सां क़ुर पाक जी सूरह लुक़मान जी आयत में खुदावंद आलम इरशाद फरमाए थो, अलम तर
अन्नल्लाह सख्खर लकुम मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व अस्बअ अलैकुम निअमतन ताहिरतन व बातिना ज़ाहिरतन व बातिना। ख़ुदावंद आलम छा थो इरशाद फ़रमाए त छा तव्हां माण्हुनि नाहे ॾिठो त अलाह ज़मीन ऐं आसमान जे तमामु शयुनि खे तव्हांजे लाइ ख़ल्क़ कयो आहे। त नाज़रीन ख़ुदावंद आलम इरशाद फ़रमाए थो सूरह लुक़मान में त इंसानो ज़मीन ऐं आसमान जे दरमियान में जेके बि शयूं आहिनि मां तव्हां बंदनि जे लाइ ख़ल्क़ कयूं आहिनि ऐं तव्हांजे लाइ सभिनी खे मुसख़र बणाए छॾियो आहे, मुसख़र करे छॾियो आहे ऐं तव्हांजे लाइ तमामु ज़ाहिरी ऐं बातिनी नेमतूं मुहैया कयूं आहिनि ऐं मुकमल फ़रमायूं आहिनि। ऐं माण्हुनि में कुझु अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके इल्म हिदायत ऐं रोशन किताब जे बग़ैर बि ख़ुदा जे बारे में बहस कंदा आहिनि। तॾहिं ख़ुदावंद आलम हिन आयत में छा थो इरशाद फ़रमाइणु चाहे? ख़ुदावंद आलम इहो थो फ़रमाए त मां इंसाननि खे अहिड़ियूं नेमतूं अता कयूं आहिनि ज़मीन ऐं आसमान जे दरमियान में जेके बि मूं मख़लूक़ात कई आहे उहा इंसाननि जे लाइ पैदा कई आहे। ॾिसंदा हलूं त खाइण पीअण जूं शयूं या इस्तेमालु करण जूं आहिनि या सुघण जूं शयूं आहिनि, जेके बि शयूं आहिनि जेके इंसाननि जे फ़ाइदे में आहिनि ख़ुदावंद आलम उहे इंसाननि जे लाइ ख़ल्क़ कया आहिनि। ऐं ख़ुदा इहो थो फ़रमाए त इल्म हिदायत याने हिदायत किताब क़ुरान जहिड़ी जे अचण खां बाद में बि कुझु माण्हू आहिनि जेके ख़ुदा जे बारे में बहस था कनि, याने ख़ुदावंद आलम जे वहदहू ला शरीक हुजण जे बारे में उहे माण्हू बहस था कनि। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम जे नेमतनि जी वसात घणी आहे। हीअ दुनिया में जिते बि इंसान नज़र विझे थो ख़ुदावंद आलम जी मख़लूक़ात ऐं ख़ुदावंद आलम जी नेमतनि ते इंसान जी नज़र पवे थी। हाणे ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम जे नेमतनि खे अगरि हिकु इंसान हासिलु करणु चाहे त उहो कीअं हासिलु कंदो ऐं कहिड़े रस्ते खां हासिलु कंदो? छो जो ख़ुदावंद आलम जेके नेमतूं इंसान खे ॾिनियूं आहिनि त रवायतुनि मिले थो त उहे नेमतनि जे बारे में इंसान खां पुछा गुछा कई वेंदी त मां तोखे हीअ नेमतूं अता कयूं त तूं हीअ नेमतूं कहिड़े जॻह ते इस्तेमालु कयूं। नेमतनि जो हिकु शुक्र इहो बि आहे त तव्हांखे ख़ुदावंद आलम जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे सही राह ते इस्तेमालु कयो, सही जॻह ते इस्तेमालु कयो जंहिं जॻह जो ख़ुदा हुकुम ॾिनो आहे। ईअं न थिए जो तव्हांखे ख़ुदा जेका नेमत ॾिनी आहे उनखे तव्हां हराम कमनि में इस्तेमालु कयो। त ॾिसंदा हलूं त रिस्क खे हासिलु करण लाइ हर तरह जो सही कमु ऐं सही कोशिशि जेको इंसानु कंदो आहे ख़ुदावंद आलम जी इबादत ऐं बंदगी में शामिलु आहे। जेको बि इंसानु पंहिंजे रिस्क खे हासिलु करण लाइ पंहिंजे रोज़ी खे हासिलु करण लाइ सही ऐं कोशिशि कंदो आहे त इहो कोशिशि करण बि ख़ुदा जी बंदगी ऐं इबादत में शामिलु आहे। ख़ुदा महिरबानी क़ुरान मजीद जे घणनि ई आयतनि में पंहिंजे बंदनि खे ज़मीन आबाद करणु ऐं हलाल रोज़ी हासिलु करणु, कस्बी माइश, जाइज़ तजारत ऐं ख़रीदो फ़रोख़्त जो हुकुम ॾिनो आहे। तॾहिं ख़ुदा चाहे थो जेके जाइज़ जेके तजारत आहिनि या जेके जाइज़ ख़रीदो फ़रोख़्त आहिनि तव्हां मुंहिंजा बंदा उहे कमु अंजाम ॾियो, उन जे ज़रिए सां तव्हां रोज़ी हासिलु कयो। जेके जाइज़ तिजारत न आहिनि या ख़रीदो फ़रोख़्त में जेके मिलावट कनि था या धोखेबाज़ी कनि था त ख़ुदावंद आलम अहिड़नि माण्हुनि खे पसंदि नथो करे। ख़ुदावंद आलम महबूब उन्हनि बंदनि खे करे थो जेके इस्लामी क़वानीन जी रिआयत करे ऐं ख़ुदावंद आलम जे हुकुम जे मुताबिक़ हलाल रिस्क कमाइनि था ऐं हासिलु कनि था ऐं जाइज़ तिजारत ऐं जाइज़ ख़रीदो फ़रोख़्त जे ज़रिए। पर अगरि कोई इंसान इस्लामी क़वानीन जो रिआयत नथो करे, इस्लामी क़वानीन जे ख़िलाफ़ु अमल अंजाम ॾेई करे रिस्क खे कमाए थो, रिस्क खे हासिलु थो करे त पोइ इहो ख़ुदावंद आलम जी बंदगी में शामिलु न आहे, बल्कि ख़ुदावंद आलम अहिड़नि इंसान खां नफ़रत थो करे जेके ख़ुदा जे ॿुधायल रस्ते खां अलावा ॿिए ज़रिए सां याने हराम जे ज़रिए सां रोज़ी खे कमाइनि था। ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद जी सूरह निसा आयत नंबर 129 में इरशाद फ़रमाए थो, रब्बुल इज़्ज़त छा थो फ़रमाए, या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐं ईमान आणण वारो, ला तअकुलू अमवालकुम बैनकुम बिलबातिली इल्ला अन तकून तिजारतन अन तराज़ी मिनकुम। रब जलील हिन आयत में इहो इरशाद थो फ़रमाए त ऐं ईमान वारो, पाण में हिक ॿिए जे माल खे नाहक तरीक़े सां न खाईंदा करियो। यानी ख़ुदावंद आलम
असां सभिनी मोमिननि खे जेके ईमान आणण वारा आहियूं सभिनी खे इहो हुकुम थो ॾिए त हिक ॿिए जे माल खे नाहक तरीक़े सां नाजाइज़ तरीक़े सां न खायो, पर हिक ॿिए जी रज़ामंदी सां मामिलो कंदा करियो। अगरि तव्हां कंहिंसां तिजारती मामिलो कयो था, कंहिंसां ख़रीदो फ़रोख्त जा मामिलो कयो था, त ॿिए खे रज़ामंदी सां राज़ी करे पोइ उनखे काई शइ ॾियो या उनखां काई शइ वठो। ॿिए कंहिंजो हक़ वधाए करे न खाई छॾियो, उनजे हक़ ते कब्ज़ो बि न कयो। जीअं माण्हू ख़रीदो फ़रोख्त में काई शइ ॾींदा आहिनि त उनजे बदिले में हिकु शइ खे वधाए वठंदा आहिनि या वरी पंहिंजी ख़राबु शइ ॾेई करे उनखां भली शइ वठंदा आहिनि, त यानी उनजे हक़ खे ज़ाया था कनि। त ख़ुदावंद आलम इन अमल खां ईमान आणण वारनि खे मना थो करे त अहिड़ा अमल न कयो जंहिं में ॿियनि जो हक़ ज़ाया थी वञे, बल्कि अगरि कोई पंहिंजे रज़ामंदी सां इहो अमल तव्हांखे इहो कमु ॾिए त भले तव्हां इन खां फ़ाइदो वठो, इस्तफ़ादो वठो, त तव्हां भले उनखां इस्तफ़ादो वठी सघो था रज़ामंदी सां। ॿी जाइ ते सूरह बक़रा जी आयत नंबर 168 में इरशाद आहे त ख़ुदावंद आलम फ़रमाए थो या अय्युहन नासु। त नाज़रीन, हिन आयत में ख़ुदावंद आलम इंसाननि सां ऐं माण्हुनि सां मुख़ातिब थी करे फ़रमाए थो। छा थो फ़रमाए? कुलू मिम्मा फ़िल अर्ज़ि हलालन तय्यबन वला तत्तबिउ ख़ुतवात शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। परवरदिगार आलम हिन सूरह बक़रा जी आयत में छा थो फ़रमाए? इहो इरशाद थो फ़रमाए त ऐं इंसानो ज़मीन में जेको कुझु बि तव्हांजे लाइ हलाल ऐं पाको पाकीज़ा कयो वियो आहे उनखे इस्तेमालु कयो। यानी ख़ुदा इहो इरशाद फ़रमाइणु चाहे थो त तव्हांजे लाइ जेका ग़िज़ा, जेका रोज़ी, जेको रिस्क तव्हांजे लाइ हलाल आहे तव्हां उनखे इस्तेमालु कयो, ऐं जेको हराम आहे यानी जंहिंजे बारे में तव्हांखे शैतान जेको रस्तो ॾेखारे तव्हां उन ते न हलो, उन रिस्क खे न हासिलु कयो जेको शैतान तव्हांखे हराम रिस्क ॾांहुं तवजो थो ॾियारे। त ख़ुदावंद आलम इन ई आयत में अॻिते इरशाद फ़रमाए थो त शैतान जे नक्शे क़दम ते न हलो, छो जो हीउ शैतान तव्हांजो खुलियल दुश्मन आहे। त हिन ख़ुदावंद आलम हिन आयत में इहो तकरार करे ॿुधाए थो त शैतान तव्हांजो खुलियल दुश्मन आहे, उहो ई तव्हांखे वरगलाईंदो ऐं तव्हांखे हराम रोज़ी ऐं हराम रिस्क ॾांहुं तवजो ॾियाराईंदो। त परवरदिगार आलम असांखे इहो ई हुकुम थो ॾिए त ऐं इंसान हो, तव्हां अगरि रोज़ी हासिलु करणु चाहियो था, रिस्क हासिलु करणु चाहियो था, त उहो रिस्क हासिलु कयो जेको हलाल ऐं पाको पाकीज़ आहे, उहो रिस्क न जंहिंजी तव्हांखे शैतान जंहिंजी तरफ़ तव्हांजे तवजो ॾियारे थो। नाज़रीन, हाणे ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम जूं जेके नेमतूं आहिनि उहे हिन दुनिया में वसी नेमतूं आहिनि ऐं वधण वारियूं नेमतूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हांजी ख़िदमत में असां बयानु कयोसीं त ख़ुदावंद आलम जे नेमतनि ताईं इंसान कीअं थो पहुची सघे। यानी ख़ुदावंद आलम जे रिज़ा हासिलु करे ख़ुदावंद आलम जेके शयूं हलाल करार ॾिनियूं आहिनि उन्हनि खे माण्हू हासिलु करे ख़ुदावंद आलम जूं ॿियूं नेमतूं बि हासिलु करे सघे थो। पर अगरि जेके ख़ुदावंद आलम हराम करार ॾिना आहिनि, रिस्क या तिजारत या ख़रीदो फ़रोख्त, अगरि इंसान उन्हनि खे अपनाए थो त पोइ ख़ुदावंद आलम अहिड़नि इंसाननि खां नफ़रत थो करे। अहिड़े तरीक़े सां क़ुरान मजीद नेमतनि ॾांहुं तवजो ॾियण जे बारे में असांखे ॿुधाए थो त जेके नेमतूं ख़ुदावंद आलम जूं तव्हांजी ज़िंदगी में अचनि थियूं, तव्हांजे ज़िंदगी में जेके शामिलु थियनि थियूं उन्हनि ॾांहुं तव्हां तवजो ॾियो। कंहिं बि नेमत ते इंसान जॾहिं तवजो करण खां बग़ैर फ़ाइदो खणंदो, तवजो उन ते न हूंदी, त पोइ जेके बि नेमतूं हूंदियूं तवजो खां बग़ैर उहे यानी त उन्हनि खे को फ़ाइदो न पहुचाए सघंदियूं। जंहिं तरीक़े सां इंसाननि जे लाइ ख़ुदावंद आलम जेके चौपाया माल नेमतुनि में करार ॾिना आहिनि, अगरि उन्हनि खां इंसान फ़ाइदो नथो वठे, नेमतूं आहिनि ख़ुदावंद आलम जूं, त इंसान घटि में घटि हीअ सोचे त हीअ नेमत कीअं वजूद में आई आहे ऐं हीअ नेमत कंहिं मूं ॾांहुं मोकिली आहे ऐं छाजे लाइ मूंखे ॾिनी आहे। त ख़ुदावंद आलम इहो ई त फ़रमाए थो त हीअ दुनिया, हीअ काइनात मूं इंसान लाइ बणाई आहे ऐं इंसान खे पंहिंजे लाइ बणायो आहे ऐं इंसान पाण खे अहिड़ो ठाहे जो मूंखे उहो पसंदि अची वञे। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम जेके बि नेमतूं इंसान खे ॾिनियूं आहिनि त उहे नेमतूं उन तरीक़े सां इंसान इस्तेमालु करे जंहिं तरीक़े सां ख़ुदावंद आलम हुकुम ॾिनो आहे। अगरि कंहिंखे ख़ुदावंद आलम हलाल रिस्क अता करे थो, उन हलाल रिस्क खे ग़लति रस्ते ते इंसान इस्तेमालु थो करे, त उन नेमत जो उहो शुक्रियो अदा न आहे, बल्कि उहो बंदो ख़ुदा जो नाशुक्र शुमार थींदो। ॾिसंदा हलूं त क़ुरान मजीद
जेको हिदायत जो किताबु आहे। ख़ुदावंद आलम क़ुर खे इंसाननि जे लाइ हादी बणाए करे मोकिलियो आहे त हिन क़ुर खां इंसान हिदायत वठनि। उन किताब में इंसाननि खे ख़ुदा जी नेमत ते हिन तरह तवजह कराई वई आहे त या अय्युहन्नासु उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम हल मिन ख़ालिकिन गैरुल्लाहि यरज़ुक़ुकुम मिनस्समाई वल अर्ज़ि ला इलाहा इल्ला हुवा फ़अन्ना तुफ़कून। परवरदिगार आलम हिन आयत करीमा में छा थो इरशाद फरमाए? इहो ई इरशाद फरमाए थो त ऐं इंसानो पंहिंजे मथां नाज़िल थियण वारे अल्लाह जी नेमत खे यादि करियो। छा हुन खां अलावा बि कोई ख़ालिक आहे? यानी ख़ुदावंद आलम इहो थो सवाल इन आयत में करे त छा हुन परवरदिगार आलम खां अलावा बि कोई ख़ालिक आहे, यानी मूं अलाह खां अलावा कोई ख़ल्क़ करण वारो आहे? उहो ई त तव्हांखे ज़मीन ऐं आसमान तां रोज़ी ॾिए थो, ज़मीन खां बि रोज़ी ॾिए थो त आसमान खां बि, यानी ख़ुदावंद आलम बरकतूं पंहिंजूं नाज़िल थो करे। उन खां अलावा को ख़ुदा नाहे, पोइ तव्हां कहिड़ी तरफ़ भटकी रहिया आहियो? त नाज़िल ख़ुदावंद आलम असांखे पंहिंजूं नेमतूं यादि थो ॾियाराए त मां तव्हांखे ज़मीन जे ज़रिए ऐं आसमान मां बि तव्हांखे नेमतूं ॾियां थो, तव्हांखे रोज़ी ऐं रिस्क ॾियां थो। पोइ तव्हां छो यानी मूं हिकु ख़ुदा खे विसारे था छॾियो ऐं तव्हां मुंहिंजे रस्ते खां भटकी था वञो? मुंहिंजे यानी नेमतनि खे यादि कयो त हीअ नेमतूं केरु थो ॾिए? मां ई ॾियां थो जेको वहदहू ला शरीक आहियां, ऐं मां ई आहियां उहो ख़ुदा। मुंहिंजे रस्ते ते हलो, मुंहिंजे रस्ते खां तव्हां भटकी करे न हलो। त नाज़रीन, हिकु त असां तव्हांजे ख़िदमत में ॿुधाए चुका आहियूं त ख़ुदावंद आलम जी नेमतनि जी वसअत घणी आहे ऐं उन्हनि जी नेमतनि ताईं असां कीअं रसाई कयूं। ॿियो वरी ख़ुदावंद आलम इहो ई चवे थो, इहो ई फरमाए थो त तव्हां मुंहिंजी नेमतनि ॾांहुं तवजह कयो त हीअ नेमतूं किथां थियूं अचनि, केरु थो मोकिले, छाजे लाइ थो मोकिले? इन लाइ थो मोकिले ख़ुदावंद आलम त हिन नेमतनि खां तव्हां इस्तफ़ादो वठी करे मूं ताईं पहुचो। हाणे ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम जेके नेमतूं इंसाननि खे ॾिनियूं आहिनि त उन जे बदिले में इंसान ख़ुदा जे साम्हूं कहिड़ो अमल अंजाम ॾिए। त नेमतनि जे बारे में असांखे इहो ई ॿुधाए थो वञे, ख़ुदावंद आलम इहो ई हुकुम थो ॾिए क़ुर में त जॾहिं मुंहिंजूं नेमतूं तव्हांखे मिलनि, तव्हांजे शामिल हाल थियनि त मुंहिंजो शुकुरु अदा कंदा करियो। जंहिं तरीक़े सां इंसान जा जिस्म जा आज़ा आहिनि, हथ पेर आहिनि, टंगूं आहिनि, अहिड़े तरीक़े सां अंदरूनी जेके औज़ा आहिनि, हर जेको औज़ा पंहिंजे हिसाब सां ख़ुदावंद आलम जी हिकिड़ी नेमत आहे। खाइण पीअण जूं जेके शयूं आहिनि या जेके ख़ुशबू में सुगंध में शयूं शामिलु थियनि थियूं, इहे बि ख़ुदावंद आलम जे नेमतनि में शामिलु आहिनि। अहिड़े तरीक़े सां हिन दुनिया में जॾहिं नज़र था विझूं त जेका सावक आहे, जेके बाग़ आहिनि, जेके वण टिण आहिनि, जेके ख़ुदा जी मख़लूक़ात आहे, इन सभिनी में ख़ुदावंद आलम इंसाननि जे नज़रनि जे लाइ हिकु लुत्फ़ रखी छॾियो आहे। जहिड़े तरीक़े सां जबल पहाड़ आहिनि ऐं जेके रेगिस्तान ऐं सहरा आहिनि, त इन्हनि में बि ख़ुदावंद आलम इंसाननि जे नज़रनि जे लाइ हिकु लुत्फ़ पैदा करे छॾी आहे। रागिब इस्फ़हानी पंहिंजे अज़ीम शान किताब मुफ़रदात में ॾिसूं त छा थो फरमाए। इहो चवे थो त असुलु शुकुरु मिन आइनि शुकुरा। छा थो फरमाए त जेको शुक्र जो मादो आहे, ऐं शुक्री आहे, यानी इन शुक्र मां मुराद कीअं इंसान ख़ुदावंद आलम जे साम्हूं नेमतनि ते शुक्र करे, कहिड़े तरीक़े सां करे। त रागिब इस्फ़हानी ॿुधाए थो त मां शुक्र जी तारीफ़ हिन तरीक़े सां कयां थो त असुलु शुक्री मिन आइनि शुकुरा। जॾहिं तव्हां ख़ुदावंद आलम जे बारगाह में ख़ुदा जी नेमतनि खे यादि करे उनजो शुक्र अदा कयो त तव्हांजी कैफ़ियत अहिड़ी हुजे जो तव्हांजे अखियुनि में ख़ुदावंद आलम जे नेमतनि जे शुक्र जे लिहाज़ खां ॻोढ़ा हुजनि ऐं तव्हां ख़ुदा जे बारगाह में पंहिंजे ज़बान सां उनजो शुक्र अदा कयो। त कुझु माण्हू चवंदा आहिनि त ख़ुदा जी नेमतनि ते अल्हम्दुलिल्लाह चई करे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह चई करे, या अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चई करे शुक्र था अदा कयूं, एसि ताईं काफ़ी आहे न अज़ीज़ान। हिते जेको रागिब इस्फ़हानी ॿुधाए थो, इहो थो ॿुधाए त जेको तव्हां जॾहिं ख़ुदावंद आलम जी बारगाह में शुक्र अदा कयो त ख़ुदा जे नेमतनि खे पंहिंजे नज़रनि जे साम्हूं पंहिंजे ज़हन में रखी करे तव्हां अहिड़े तरीक़े सां शुक्र अदा कयो जो तव्हांजी अखियुनि में ख़ुदा जी नेमतनि जे यादि सां ॻोढ़ा हुजनि
ऐं दिलि ख़ुलूस नियत सां ख़ुदा जे बारगाह में शुक्र अदा करे। लिहाज़ा शुक्र जी जेका माना आहे उहा इंसान पंहिंजे ज़हन में यादि करे छॾे त जेके ख़ुदावंद आलम नेमतूं इंसान खे ॾिनियूं आहिनि, हीअ तमामु नेमतूं कीअं थियूं हासिलु थियनि ऐं इहे नेमतूं कहिड़े तरीक़े सां इंसान इस्तेमालु करे। जहिड़े तरीक़े सां ख़ुदा अगरि इंसान खे कंहिंखे मालो दौलत थो ॾिए त इहा ख़ुदा जी तरफ़ां हिकु नेमत आहे। त इन मां इहो मुराद न आहे त हिन मालो दौलत जे ज़रिए सां उहो इंसान कंहिं ग़रीब जे मथां ज़ुल्म करे त इहो उन नेमत जो शुक्र अदा न थियो, बल्कि उन नेमत जो ना शुक्रो थियो। त अगरि हीअ इंसान खे नेमत ॾिनी थी वञे त ख़ुदा जे हुकुम जे मुताबिक़ हू पाण पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे फैमिली जे मथां ऐं ग़रीबनि मिस्किननि ते बि ख़र्च करे, जंहिंजो ख़ुदावंद आलम ज़कात ऐं सदक़े जे ज़रिए सां हुकुम ॾिनो आहे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त क़ुरान मजीद जी सूरह सबा जी आयत नंबर 13 में ख़ुदावंद आलम इरशाद थो फरमाए वक़लीलुम मिन इबादिश शकूर, यानी ख़ुदावंद आलम छा थो इरशाद फरमाए त मुंहिंजा जेके शुक्र करण वारा बंदा आहिनि उहे घटि आहिनि। त कहिड़े तरीक़े सां घटि आहिनि, यानी जेके हक़ीक़ी शुक्र करण वारा आहिनि, जेके ख़ुलूस दिलि सां ऐं पंहिंजे अखियुनि में शुक्र नेमतनि जे शुक्र खे साम्हूं रखी करे ॻोढ़नि वारनि अखियुनि सां ख़ुदा जी बारगाह में जॾहिं उहे शुक्र अदा कनि था त उहा हक़ीक़ी शुक्र आहे। ऐं इहे जेके बंदा शुक्र करण वारा आहिनि उहे ख़ुदावंद आलम जे नज़र में तमामु घटि आहिनि। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम जेके बि नेमतूं पंहिंजूं ॾिनियूं आहिनि इंसाननि खे, उन्हनि सभिनीनि ते इंसानु शुक्र करे, पर उन्हनि नेमतनि खे ॻणी नथो सघे। जो ख़ुदावंद आलम क़ुरान में इहो इरशाद फरमाए थो व इन तअद्दू नेमतल्लाहि ला तहसूहा, यानी अगरि तव्हां ॻणणु चाहियो ख़ुदा जी नेमतनि खे त नथा ॻणी सघो। इहो केरु थो फरमाए? रब जलील थो फरमाए त यानी मुंहिंजी नेमतनि खे तव्हां ॻणणु चाहियो त नथा ॻणे सघो। त यानी ॻणी करे मां अगरि उन्हनि जो शुक्र अदा कयां, हिकु अगरि मां पंहिंजे जिस्म में ॾिसंदी वञा त मुंहिंजे हिकिड़े मथे में ख़ुदावंद आलम केतिरियूं नेमतूं अता कयूं आहिनि, त उन जा शुक्र अदा कयां। वरी जिस्म में वरी मुंहिंजे खाइण पीअण लाइ, वरी रिहाइश लाइ घर, वरी सुकून, जेके बि नेमतूं आहिनि उन्हनि खे अगरि इंसान ॻणण ते अचे त ख़ुदा इहो ई थो फरमाए तव्हां मुंहिंजा बंदा मुंहिंजी नेमतुनि खे ॻणी नथा सघो ऐं उन्हनि जो शुक्र अदा नथा करे सघो। त हिकु दफ़ो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ख़ुदावंद आलम हुकुम ॾिनो त ऐं मूसा मुंहिंजो हक़ीक़ी शुक्र अदा कर। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहो ई फरमायो त परवरदिगारा मां तुंहिंजो हक़ीक़ी शुक्र अदा नथो करे सघां, छो जो मुंहिंजी ज़बान तुंहिंजे असली शुक्र अदा करण खां क़ासिर आहे। त उन वक़्तु ख़ुदावंद आलम इहो ई फरमायो बसि तव्हां मुंहिंजो शुक्र अदा करे छॾियो आहे। त मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु थो करे त परवरदिगारा कहिड़े तरीक़े सां? त ख़ुदावंद आलम इहो इरशाद फरमाए थो ऐं मूसा जॾहिं तो पंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु आंदो त मां ख़ुदा जी नेमतुनि जो शुक्र अदा नथो करे सघां, यानी मां हिकु बंदो आहियां ऐं परवरदिगार आलम ला महदूद ला शरीक आहे, उहो नेमतूं अता करण वारो आहे ऐं जेके माण्हू ॻणी बि नथो सघे उनजो शुक्र बि अदा नथो करे सघे। जॾहिं तो इहो सोचे पंहिंजे ज़हन में सम्झ त तूं मुंहिंजो शुक्र अदा करे छॾियो आहे। त नाज़रीन इंसान जे ख़ुदावंद आलम जा जेके नेमतूं आहिनि उन्हनि जो शुक्र अदा करे त उहो घटि आहे, छो जो ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि जे लाइ हिदायत लाइ जेके नबी मोकिलिया, हादी मोकिलिया, उहे बि अलाह जी तरफ़ां हिकिड़ी नेमत आहिनि। हादी हिकु क़ुरान मजीद मोकिलियईं जेको इंसान जे दरमियान में अञा बि मौजूदु आहे, यानी हिदायत करण वारो अञा बि मौजूदु आहे। इहा बि ख़ुदावंद आलम जे तरफ़ां हिकु वॾी नेमत आहे, छो जो ख़ुदावंद आलम इहो ई चाहे थो त मुंहिंजा बंदा फलाह हासिलु करे ऐं कामयाबु थी वञनि। तंहिंजे करे ख़ुदावंद आलम हादी हर दौर में मोकिलींदो रहियो। अहिड़े तरीक़े सां हिकिड़े हादी यानी क़ुरान मजीद खे मुस्लमाननि जे दरमियान में रखे छॾे त मुस्लमान इन खां इस्तिफ़ादो वठनि, इन खे खोले करे पढ़नि, इन जा जेके औराक आहिनि, इन में जेको हुकुम लिखियलु आहिनि, जेके ॻाल्हियूं लिखियलु आहिनि, जेके वाक़ियात लिखियलु आहिनि, उन में गौर फ़िक्र करे उन्हनि मां इबरत हासिलु कनि ऐं जेके मां नेमतूं उन में ज़िक्र कयूं आहिनि उन्हनि खे यादि करे मुंहिंजो हक़ीक़ी शुक्र अदा कनि। त नाज़रीन हीउ जेको माह मुबारक रमज़ान त हीअ बि ख़ुदावंद आलम जे तरफ़ां हिकु असांखे अज़ीम तोहफ़ो ऐं अज़ीम नेमत मिलियलु आहे,
जो ख़ुदा हिन महीने जे ज़रिए सां पंहिंजे बंदन खे बख़्शराए थो। हिन महीने जे ज़रिए सां पंहिंजे बंदन खे पाण जे वधीक वेझो थो करणु चाहे, छो जो इहे ई रवायतूं असांखे ॿुधाइनि थियूं त केतिरा ई अज़ाब में मुब्तला माण्हू हिन माह मुबारक रमज़ान में अज़ाब खां निजात हासिल करे था वञनि। हीअ हिकु अज़ीम नेमत आहे जंहिंजी वजह सां इंसान जा गुनाह मुआफ़ थी था वञनि ऐं हिन महीने में अगरि इंसान शामिलु थिए थो, इन मां इस्तिफ़ादो वठे थो, नमाज़ूं पढ़ी करे रोज़ा रखी करे इस्तिफ़ादो वठे थो, त उहो इंसान हिन माह मुबारक जा जेके बि वाजिबात अदा करे निकिरे थो इन माह मां, त उन जी मिसाल उन ॿार वांगुरु आहे जेको पंहिंजे माउ जे पेट मां नओं ॼायो हुजे। त नाज़रीन, अगरि हिन माह मुबारक रमज़ान ॾिसंदा हलूं, एॾी वॾी नेमत आहे जेको इंसान खे गुनाहनि खां पाक करे छॾे थो, छो जो रमज़ान रम्ज़ लफ़्ज़ मां निकितल आहे ऐं हुन जी माना छा आहे त साड़े छॾणु ऐं ख़तमु करे छॾणु। त रमज़ान हिकु अहिड़ी वॾी नेमत आहे जेका इंसाननि जे सभिनी गुनाहनि खे साड़े ख़तमु करण वारी आहे। त ख़ुदावंद आलम खां इहा ई इल्तिजा आहे त असांखे ख़ुदावंद आलम हिन वॾी मां वॾी नेमत खां फैज़याब थियण जी तौफ़ीक़ इनायत करे ऐं हिन माह मुबारक रमज़ान जंहिंमें ख़ुदावंद आलम असां ते रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि, जंहिंजे वसीले सां असां रोज़ा रखी करे पंहिंजा गुनाह बख़्शराए सघूं था ऐं पाण खे ख़ुदावंद आलम जे बारगाह में सुरखरू बि करे सघूं था, छो जो हीउ ख़ुदावंद आलम जे तरफ़ां असां ते वाजिबु कया विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त हिन माह में ख़ुदावंद आलम अहिड़ा तरीक़ा पेश कया आहिनि जंहिंजे वजह सां इंसान पाण खे ख़ुदा जे क़रीब करे थो। त नाज़रीन, हिन माह मुबारक रमज़ान जंहिंजे बारे में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई फ़रमाइनि था त हिन नेमत भरे महीने जूं रातूं ॿिनि महीननि जे रातुनि खां अफ़ज़ल आहिनि। कहिड़े तरीक़े सां जो हिन में अगरि कोई इंसान नंढी नेकी बि करे, हिकु नेकी करे, त उनजो उनखे घणो सवाबु मिलंदो, यानी डबल सवाबु उनखे मिलंदो। इन मां ख़बर थी पए त हीअ आहे ख़ुदावंद आलम जी तरफ़ां असांखे हिकु अज़ीम नेमत मिलियलु आहे जंहिंजो कोई इंसान कुझु इंसान जेके आहिनि उहे इस्तिफ़ादो वठंदा आहिनि। सभिनी खे इहा सादत नसीब न आहे थींदी, पर ख़ुदावंद आलम खां इहा इल्तिजा आहे त हिन माह मुबारक रमज़ान जेका ख़ुदावंद आलम जे तरफ़ खां असांखे नेमत अज़ीम मिलियलु आहे, उनजो शुक्रियो अदा करण जी ख़ुदावंद आलम असां सभिनी खे तौफ़ीक़ इनायत करे ऐं उन जा जेके वाजिबात आहिनि उन ते असांखे अमल करण जी तौफ़ीक़ इनायत करे। जेके बि हिन जा मुस्तहबात आहिनि, हिन जा वाजिबात आहिनि, उन्हनि खे असां अंजाम ॾेई करे ख़ुदावंद आलम जे बारगाह में ख़ुदा जे वधीक क़रीब थी सघूं। त नाज़रीन, असांजो जेको अॼु जो मौज़ू हुयो ख़ुदावंद आलम जे नेमतनि ते शुक्र करणु, त जेको इंसान जंहिंखे ख़ुदावंद आलम जूं नेमतूं मिलनि थियूं पर उहो शुक्र अदा नथो करे, त ख़ुदावंद आलम उन इंसान ते पंहिंजे नेमतनि जा दरवाज़ा बंदि करे थो छॾे। त इन जे करे ख़ुदावंद आलम खां इहा ई दुआ आहे त असांखे माह मुबारक रमज़ान जे रोज़नि रखणु ऐं हिन माह मुबारक रमज़ान जे नमाज़ुनि पढ़णु, दुआउनि घुरणु ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि नेमतनि जो बि शुक्र अदा करणु खपे जेके नेमतूं ख़ुदावंद आलम असां मोमिननि ऐं मोमिननि खे अता कयूं आहिनि, त जीअं असां शुक्र अदा करे पंहिंजे नेमतनि में अञा वधीक इज़ाफ़ो कराए सघूं। त नाज़रीन, असांजो अॼु जो ही प्रोग्राम हिते इख़्तिताम पज़ीर आहे। ॿिए नेक्स्ट प्रोग्राम में असां हिकु नए मौज़ू सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। असांखे इजाज़त ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।